आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाजरीन, लाड़काना से ख़बर शामिल करते हैं कि पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन और वज़ीर आज़म इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जनाब इमरान खान साहब की 68वीं सालगिरह लाड़काना में शानदार तरीके से मनाई गई। तकरीब का एहतमाम पाकिस्तान तहरीक इंसाफ की जानिब से किया गया। तकरीब में PTI वर्कर्स ने बड़ी तादाद में शिरकत की। सालगिरह का केक पाकिस्तान तहरीक इंसाफ तालका लाड़काना के सदर साजिद हुसैन सांगी, UC माओटा सदर मंजूर अली शेख, जनरल सेक्रेटरी UC माओटा हाजी अल्ताफ़ हुसैन कोसो, जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली आगानी, नायब सदर चाचा जबल खान उड्डो, वाजिद अली भुट्टो, डिप्टी जनरल सेक्रेटरी शकील अहमद चांडियो, एहसान अली बुगटी, फलान सेक्रेटरी अमानुल्लाह खोसो, सेक्रेटरी मेंबरशिप असदुल्ला धामरा और UC माओटा के इंफॉर्मेशन सेक्रेटरी यूनिस खान शाहानी ने मिलकर सालगिरह का केक काटा, जो सभी को खिलाया गया। आखिर में जनाब इमरान खान की लंबी उम्र के लिए दुआ भी मांगी गई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिस्टर कमांडर साहब, तव्हांजी महिरबानी जो असांखे पंहिंजो टाइम जेको आहे ॾिनो। हीअ अॼु जेका असांजी तकरीब हुई, इहा असांजे प्राइम मिनिस्टर खान साहब इमरान अली खान साहब जी जेका सालगिरह हुई, उहो असां यूसिन में प्रोग्राम रखिया आहिनि। अॼु जेको प्रोग्राम हुयो इहो UC माओटा जे तरफ़ां उनजो सदर मंजूर अली शेख साहब ऐं उनजी पूरी टीम, भाऊ हाजी अल्ताफ़ हुसैन खोसो साहब, जंहिं गुलमंद खोसे में जेको आहे प्रोग्राम रखायो हुयो, ऐं असांजे तालके जे सभिनी दोस्तनि उहिदेदारनि खे, जंहिंमें असांजे तालके जो सदर भाऊ साजिद अली सांगी साहब, जनरल सेक्रेटरी असांजो नज़ाकत अली आगानी साहब, अमाला खोसो साहब, वाजिद अली पंहिंजो भुट्टो साहब, शकील अहमद चांडियो साहब, एहसान अली बुगटी ऐं असांजो पंहिंजो आसिफ़ खखरानी साहब ऐं पंहिंजो इहो जबल ओडो साहब, इहे सभु हिते गॾु हुया। ॿिया काफ़ी यूनियन जा जेको आहे UC इन जा पंहिंजो माओटा जा दोस्त साथी सभु गॾु हुयासीं हिकिड़े। उन जे सिलसिले में जेको आहे सो असांजी वॾी हिते सुठी तकरीब थी ऐं उन में असां सभिनी इहो अर्ज़ु कयोसीं त जेको असांजो PTI जो अॻाणो आहे भाऊ सैफला साहब, अबड़ो साहब ऐं उनजो भाउ समीर साहब ज़िले सदर आहे, असां उन सां गॾु आहियूं ऐं हमेशह उन सां गॾु रहंदासीं। महिरबानी जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढे असां ॾे आहियो ऐं असांखां तॾहिं राय वरिती। असां पंहिंजे पार्टी क़यादत सां हर वक़्तु गॾु आहियूं। हिते जेका अॼु सालगिरह जो केक कटे वियो, खान साहब जी सालगिरह हुई, 68 सालगिरह हुई खान साहब जी, जेका असां हिते भरपूर सुठे नमूने सां मल्हाई ऐं दोस्तनि खे इनवाइट कयो। उनमें असांजा तालके जा सदर हुया, जेके जनरल सेक्रेटरी हुया, असांजी पूरी टीम हुई ऐं सुठो प्रोग्राम कयो ऐं असां पंहिंजी क़यादत सां हर वक़्तु गॾु आहियूं। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो जेको ही प्रोग्राम हुयो UC माओटा जे तरफ़ों थियो, जंहिंमें असांखे तालके जी बॉडी खे बि इनवाइट कयो वियो। उन में असां तालके जा सभई उहिदेदार शरीक थियासीं। असांजे प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान चेयरमैन पार्टी जो इमरान खान साहब जन जी सालगिरह मल्हाईसीं। तमामु सुठो प्रोग्राम थियो, जंहिंमें सभु दोस्त शिरकत कईसीं, कारकुन शिरकत कई ऐं प्रोग्राम तमामु सुठो थी वियो ऐं सभिनी ॾाढो तमामु पंहिंजी महिनत कई। सभिनी दोस्तनि जो जेको आहे सो सुठो किरदारु रहियो। रहमान असां सभ खां वधीक शुक्रगुज़ार आहियूं असां सचवा चैनल जे हिसाब सां, जो असांजे इन खान साहब जे 68 बर्थडे जे हिसाब सां असांजे हिम्मत अफ़ज़ाई कई आहे ऐं असां सां गॾिजी करे उहो हिकु आवाम खे ॾेखारणु चाहे थी त PTI सिंध ते बि हाणे राज करणु शुरू कयो आहे ऐं असां इंशाअल्लाह PTI सां गॾु आहियूं। असांजो मरकज़ी रहनुमा सैफला अबड़ो साहब जे शफ़क़त जो हथ है, इंशाल्लाह असां अॻिते वधंदासीं। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, Twitter और Facebook पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।